वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हुकूमत गरीब तबके ते वार घटि करण लाइ हर मुमकिन कदम खणी रही आहे। एहसास राशन, कामयाब पाकिस्तान, हारी कार्ड ऐं ॿिया प्रोग्राम ग़रीबनि खे रिलीफ लाइ जारी कया। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि प्राइस कंट्रोल ते इजलास थियो, जंहिं में वफ़ाक़ी वज़ीरनि हमाद अज़हर, फवाद चौधरी, खसरो बख्तियार, फ़खर इमाम, फ़िरोख़ नसीम, सलाहकार शौकत तरीन, शहजाद अकबर, शहबाज गिल समेत ॿिनि शिरकत कई। जॾहिं त APR चेयरमैन, चीफ सेक्रेटरी पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा वीडियो लिंक ज़रिए शरीक थिया। इजलास में खंड जे स्टॉक ऐं अघनि जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिं में ॿुधायो वियो त हिन वक़्ति मुल्क में खंड वॾे मिक़दार में मौजूदु आहे। सिंध जे शुगर मिलनि जी बंदिश जे फ़ैसिले सां अघ वधिया आहिनि। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त खंड जे मुकमल स्टॉक खे मार्केट में आंदो वेंदो ऐं 15 नवंबर खां सॼे मुल्क में कमन ट्रेशिंग शुरू कई वेंदी। उन दौरान ट्रेशिंग कानूननि ते सख़्तीअ सां अमल कराए वञे। वज़ीर आज़म इमरान खान चयो त आलमी मार्केट में शयुनि जा अघ वधी रहिया आहिनि। पाकिस्तान दरामदी शयुनि ते भाड़े थो, तंहिं करे मुक़ामी मार्केट में असर पइजी रहिया आहिनि। हुकूमत गरीब तबके ते वार घटि करण लाइ हर मुमकिन कदम खणी रही आहे। एहसास राशन, कामयाब पाकिस्तान, हारी कार्ड ऐं ॿिया प्रोग्राम ग़रीबनि खे रिलीफ लाइ जारी कया। हुन हिदायत कई त आवाम साम्हूं हक़ीक़तूं ऐं अंक अखर पेश कया वञनि, आगाही मुहिम हलाई वञे, जॾहिं त ज़ख़ीरा कंदड़नि, नाजाइज़ मुनाफ़ो रखंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे। संदसि चवणु हो त हुकूमत महांगाई जे असरनि जो अहसास रखे थी ऐं सियासत खां मथां थी आवाम जी ख़िदमत ते ध्यानु ॾेई रहिया आहिनि।